عبدالحق عظيم शाइर लेखक صحافي टीवी प्रोड्यूसर अब्दुलहक अज़ीम 24 नवंबर 1935 ते टंडेजाम में ॼाओ। ओरिएंटल कॉलेज हैदराबाद ऐं सिंध यूनिवर्सिटी मां तालीम हासिलु कयई। मास्टर्स कम्युनिकेशन में करण खां पोइ मुख़्तलिफ़ अख़बारुनि में सब एडिटर तौरु कमु कयई। सिंध यूनिवर्सिटी प्रेस में प्रूफ रीडर ऐं सिंधी अदबी बोर्ड प्रेस प्रिंटिंग प्रेस में असिस्टेंट मैनेजर रहियो। रिसाले मारवी बीजल बादल जो एडिटर रहियो। शाह अब्दुल लतीफ़ भिटाई ते लिखियल अहम मज़मूननि खे उर्दूअ में तर्जुमो कयई। संदसि शाइरी मुख़्तलिफ़ दर्सी किताबनि में शामिल आहे। PTV ते प्रोड्यूसर रहण दौरान सिंध सिंगार, हाल अहवाल, मेहरान रंग, वाह सुहाव, खेती सिरसेती, रोशन तारा, रस जस, इनसाइक्लोपीडिया, सिंध जा शहर तारीख़ जी नज़र में, कचहरीअ समेत मुख़्तलिफ़ प्रोग्राम कयई। वन्यूंट मुख़ालिफ़ तहरीक में हिसो वरितई, जेल बि वियो। अब्दुलहक अज़ीम 23 सितंबर 2020 ते वफ़ात करे वियो। वफारज़ा इबरत न्यूज़ हैदराबाद।